हिकु दफ़ो कंहिं बाइलिम बुज़ुर्ग खां कंहिं माण्हू सवाल कयो त हज़रत बीबी आयशा जो मान ऐं मर्तबो वधीक या हज़रत बीबी फ़ातिमा जो, त उन बुज़ुर्ग हिकिड़ो ज़बरदस्त जवाबु ॾिनो। उन बुज़ुर्ग चयो त जेकॾहिं धीउ जी हैसियत में पुछो था त हज़रत बीबी फ़ातिमा नबी साईं जी न्याणी आहे। उन हिसाब सां अगरि ॾिठो वञे त नबी साईं जी न्याणी जो रुतबो वधीक आहे, जॾहिं त हज़रत बीबी आयशा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी आहे ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणीअ जो रुतबो नबी साईं जी न्याणीअ खां यकीनन घटि हूंदो। ऐं जेकॾहिं घरवारी जी हैसियत में ॾिसंदासीं त हज़रत बीबी आयशा नबी साईं जी घरवारी आहे ऐं हज़रत बीबी फ़ातिमा हज़रत अली अलैहिस्सलाम जी घरवारी आहे ऐं यकीनन हज़रत अलीअ जी घरवारीअ खां नबी साईं जी घरवारी जो रुतबो आला हूंदो। इन लिहाज़ सां अगरि ॾिठो वञे त हर हिक जो मान मर्तबो रुतबो पंहिंजे पंहिंजे लिहाज़ सां पंहिंजी पंहिंजी हैसियत मुताबिक़ आला आहे। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो सवाल करण जी काई बि गुंजाइश न आहे।